कड़ियो गंवर में तहरीक लबैक पाकिस्तान जे यूनिट कड़ियो गंवर जे अॻुवाणनि हाफ़िज़ नूर अहमद समूह, हाफ़िज़ ग़ुलाम नबी समूह, मौलवी फोटो पंवर, अमीर बख्श नोतकाणी ऐं ॿियनि पारां जश्न ईद मीलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां निज़ामाणी पेट्रोल पंप भरिसां क़ाइमु आफ़िस वेझो हिकु पुरवकार महफ़िल सजाई वई। जश्न ईद मीलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महफ़िल तक़रीब में तहरीक लबैक जे कारकुननि, मदरसे जे तालिब इल्मनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। जश्न ईद मीलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल तक़रीब में तालिब इल्मनि ऐं मौलवियुनि पारां हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान मुबारक में नयतूं पेश कयूं, जॾहिं त मौलवी हाफ़िज़ नूर अहमद समूह ऐं ॿियनि पारां ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी ऐं सीरत मुबारक ते रोशनी विधी वई। कांजी कुमार, इबरत न्यूज़, कड़ियो गंवर।